अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल किया टंडो मोहम्मद खान सिजावल जे सहाफ़ी सईदुल्लाह मेमून ते सांगड़ थाने ते कूड़ी FIR दाखिल थियण खिलाफ बुल्ली शाह करीम प्रेस क्लब अॻियां सहाफ़ी सियासी समाजी अॻवाननि शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। प्रेस क्लब बुल्ली शाह करीम जे सदर मोहम्मद याकूब सटियो, सहाफ़ी अब्दुल अज़ीम जट, राणा ज़हीर राजपूत, अली हसन रिंद, शोएब बुकेरियो, शाहनवाज रिंद, अली लाड़क अलियार रिंद, अब्दुल हकीम जावरी, STP ज़िले अगवान सलीम मेमून, अब्दुल हकीम कोरियो, शहरी अब्दुल अज़ीज़ रिंद, मुनीर अहमद समूह, PP अगवान राजा बुकेरो ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त एहतजाज करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन याकूब सटियो, सलीम मेमून ऐं ॿियनि चयो त सिजावल जे सहाफ़ी सईदुल्लाह मेमून ते कूड़ी FIR कई वई आहे जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। सईदुल्लाह मेमून जो ॾोहो आहे त हू हक़ ऐं सच जो रस्तो अख़्तियार कयो आहे। हिननि चयो त हक़ ऐं सच वारे खे कलम खे केर बि रोके नथो सघे। कलम धड़ियुनि खे हमेशह निशानो बणायो थो वञे, पर हक़ ऐं सच लिखण वारनि खे केर बि हिसाए नथो सघे। आज़ाद सहाफ़त हिन वक़्तु ज़ालिमनि जे निशाने ते आहे। असां IG सिंध खां मुतालबो था करियूं त सहाफ़ी सईदुल्लाह मेमून तां कूड़ी FIR ख़तमु करे सहाफ़ियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध सरापा एहतजाज हूंदी।